नाज़रीन, टंडोला यार में 2018 में IBA टेस्ट पास कंदड़ उस्तादनि पारां गॾिजाणी कोठाई वई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ग़ुलाम रसूल नुहरियो। 2018 में IBA टेस्ट पास कंदड़ उस्तादनि पारां टंडोला यार जे जेमखाने में गॾिजाणी कोठाई वई, जिते उस्तादनि ज़ोएब जरवार, ज़ाहिद खोसो, कामरान जमाली, मुज़फ़र जरवार, गुलशन लिगारी ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 2018 में टेस्ट पास कई IBA जी, उन जे थ्रू जेका JST ECT तक़रीबन 4000 जे लॻभॻि टीचर्स जेके आहिनि उन्हनि क्वालिफाई कयो ऐं इहे फस्ट उहा वाहिद बैच हुई जेका B.Ed जी प्रोफेशनल डिग्री ते थी अपॉइंट ऐं उन्हनि खे कॉन्टेक्ट बि रखियो वियो कॉन्टेक्ट ते। उन सां गॾोगॾु उनजी इंक्रीमेंट पहिरें ॾींहं खां बंदि कई वई, त इहो कंहिं बैच सां अॻे ईअं न थियो। उन सां पोइ आसरा ॾींदा रहिया त तव्हांखे रेगुलर कयूं था। पोइ 6 खां 8 महीना थी विया आहिनि असांजी समरी जेका आहे मुख़्तलिफ़ टेबल्स सां घुमंदी रही। मीटिंग करण जो मक़सदु इहो आहे त असां वज़ीर तालीम खे यादगिरी ॾियारियूं त 2 महीना तव्हां अॻु उस्तादनि सां हिकिड़ो वाइदो कयो हुयो त तव्हां ईद बे ते कई आहे, तव्हां पंहिंजे बचनि खां परे रहिया आहियो ऐं तव्हांखे मां पको कंदुसि 2 महीननि जे अंदरि। CM वटि समरी पई आहे, उन समरी जी साईं खे हाणे यादगिरी कान्हे का। असां सिर्फ़ु उहो वाइदो यादि ॾियारण जे लाइ हिते गॾु थिया आहियूं। त वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त हिकिड़ो वाइदो मिनिस्टर एजुकेशन करे उनखे पंहिंजे चयल ज़बान खे पाणी न ॾिए। 2 महीना थी विया आहिनि, असांजी समरी जिथे पई अञा उते ई पई आहे। त अॼु असां इहे जेका गॾिजाणी कई आहे इहा इन लाइ कई आहे त जेकॾहिं असांखे फिल4 रेगुलर नथो कयो वञे, असांजी समरी जेका आहे CM वटां अप्रूव कराए ऐं लेटर नथो कढियो वञे, त असां वरी पंहिंजो जेको आहे रुख जेको आहे उहो कराची प्रेस क्लब ॾांहुं कंदा। और फर्स्ट टाइम जो है एजुकेशन में प्रोफेशनल डिग्री होल्डर्स जो अपॉइंट हुए हैं वो हमारा बैच है 2018 का। अब आपने देखा होगा 2021 में भी जो है वो B.Ed की कोई शर्त नहीं है, ना पहले कभी रही है, लेकिन हम सारे के सारे B.Ed की बुनियाद पर आएँ। तो अब हम जो है वो अपने साईं एजुकेशन मिनिस्टर से, सरदार शाह साहब से ये मुतालबा करते हैं कि सर जो आपने वादा किया था हमसे साईं, उसमें आप जो है वो नज़रसानी करके अल्लाह आपको जज़ाए खैर दे। अगर हमारी बेचैनी को ख़त्म करेंगे तो हम जो है वो मुतमईन होकर अपने स्कूलों के अंदर काम कर सकेंगे। ज़रूरत जी ॻाल्हि जी आहे त तइलीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं सिंध हुकूमत खे घुर्जे त 2018 में मेरिट ते टेस्ट पास कंदड़ उस्तादनि खे पको करे बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरामैन दानिश लिगारी ऐं बिलावल अरबाब सां गॾु ग़ुलाम रसूल नोड़ियो, आवाज़ टीवी, टंडोला यार।